सिंधी फ्रेंड्स ऑफ बेरिया टाउन कराची जी गजानी मोहतरम गुलजार हुसैन जतियाल बेरिया तरफा टाउन कराची के एक निजी होटल से नेरन लाए सभी सिंधी बेरिया में रहंदड़ दोस्तन के कोठायो वियो, जंहिंमें खास तौर मेवन के सरदार अंब ए लस्सी साण खातिर तवाज़ा कयो ऐं पंहिंजी सालगिरह जो केक पिण कटियो। नेरन में वॾी तादाद में दोस्तन शिरकत कई। सिंधी फ्रेंड्स ऑफ बेरिया टाउन के मेंबरन में डॉक्टर खादिम कुरैशी, अब्दुल मजीद जागीरानी, डॉक्टर वजीर जंडरान, गुलजार हुसैन जतियाल, जाम लतीफ़, कामरान कुरैशी, डॉक्टर अशोक, जफरुल्ला कलवड़, अकबर रतन, अगणो PTV चेयरमैन मोहतरम समी बलोच, अहमद सोलंगी, फैज़ खोसो, सुधीर जतियाल, मीर मोहम्मद मीरल टालपुर, सरमद हुसैन जतियाल, शफकत कादरी, रमज़ान दानिश जतियाल, फारूक अहमद सुमरो, अब्दुल जब्बार जतियाल, अब्दुल समद भुट्टो, डॉक्टर तजम्मुल मुगल, हादी बख्श महेसर सां गॾु वॾे तादाद में माण्हुनि शिरकत कई। गजानी में लेखक ऐं मोटिवेटर मोहतरम तनवीर अहमद अबड़ो ऐं जगमशहूर सिंध जो रागी मोहतरम बेदल मसरूर मुसल मेहमान ख़ास तौर शिरकत कई। नेरन तकरीब में 4 चंड लगाए छॾिया। प्रोग्राम सभिनी दोस्तन के शाह जे रिसाले जा तोहफ़ा पिण पेश कया विया ऐं ईंदड़ प्रोग्राम ताईं दोस्तन के अलविदा कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची